स्टेज ते वेठल सब मानायता दोस्त हेठ वेठल काफ़ी मुझा साथी कंहिंजा कंहिंजा नाला खणा तो हिते कुर्बान साहब के ॿुधण आयो हुयुमि उन दोस्तनि काफ़ी ॻाल्हायो उन जेको समाजी इल्मी अदबी तौर जेको भी कमु कयो आहे उन्हनि ते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो ऐं उहो साम्हूं बि आहे। चिल्ड्रेन एकेडमी ॾिसो वॾो इदारो आहे, पंहिंजो डायरेक्टर आहिनि पाण, उन घणो कुझु ॾिनो आहे। सचल में हुजे, हामी यादगार कमेटी में हुजे, उन ते सभिनी उनजे दोस्तनि काफ़ी ॻाल्हायो आहे। मुंहिंजो वास्तो कुर्बान सां साल तो यादि नथो पियो अचे, 75-76 में जॾहिं हिनखे स्टूडेंट जे हैसियत में ॾिठो। ताज़ो उन वक़्तु सूबेदारी हाई स्कूल खां साइंस टीचर जे तौर नाज़ हाई स्कूल बदली थी आयो हुयुमि। उन वक़्तु नाज़ हाई स्कूल में हफ़ीज़ सोलंगी ये फिज़िक्स जो उस्ताद हुयो, साइंस टीचर हुयो, उहे मूंखां सीनियर हुया। ॿियो समो साहब हुयो, केमिस्ट्री पढ़ाईंदो हुयो। महेश्वर साहब मूंखे 9th F जो क्लास जो टीचर बणाए छॾियो ऐं 8th जी जनरल साइंस ॾिनी वई। ॿुधाईंदो हलां त उन वक़्तु 6 सेक्शन हूंदा, ABCDEF। एफ जो क्लास हूंदो सिंधियुनि जो न पढ़ण वारा ॿार हूंदा हुया, मूंखे ॿुधायो वियो। ऐं ई वारा बि शायदि मुंहिंजा दोस्त कुझु वेठा आहिनि मूंसां। जॾहिं मूंखे चयो वियो त 9th F जा क्लास टीचर आयो त हाणे वेलकम, बिल्कुलु मज़दूरी करणी आहे। मां क्लास में वियुमि ऐं इहो ॿुधायो वियो इमेज हुयो त न पढ़ण वारा ॿार हिन में तमामु घणा हूंदा आहिनि ई ऐं एफ में। जॾहिं क्लास में वियुमि ऐं जॾहिं मां शुरूआति कई त उन क्लास में कुर्बान मंगी उनजो मॉनिटर हुयो उन क्लास जो, ऐं सभिनी मां नंढो हुयो। मां सम्झां 38 सालनि जो अरसो आहे या 40 सालनि जो आहे। ऐं जेको 75 में मां 76 में कुर्बान मंगीअ खे ॾिठो, अॼु बि मूंखे ओतिरो ई उहो ई कुर्बान मंगी पियो नज़र अचे। ऐं मुंहिंजी दुआ आहे त अलाह करे सदाईं इहे नंढड़ो रहे, मां उहो ई कुर्बान खे नंढड़ो पियो ॾिसां। कुर्बान में तमामु घणियूं खूबियूं आहिनि। जाखोड़ी इंसान आहे, कॾहिं थकबो ई कोन्हे। कॾहिं ॾिसो किथे, कॾहिं यूनिवर्सिटी, कॾहिं किथे एकेडमी में ॾिसो, कॾहिं किथे। उन वक़्त खां वठी पंहिंजे शागिर्द खे नंढो भाउ सम्झंदो आहियां ऐं हीउ मुंहिंजो नंढो भाउ आहे। थोराइतो आहियां यूथ ऑर्गेनाइज़रनि जे दोस्तनि जो, जन मूंखे ही मौक़ो ॾिनो ऐं हिते घुरायो। खेनि वाधायूं ॾियां पियो त हिकिड़े जाखोड़ी इंसान खे ख़ैरपुर में मनता तौर बि हिकिड़े ऑर्गेनाइज़ेशन में कमु कयां पियो। पर इहो कोन त मूंखे खपंदो हुयो, पर ही दोस्त ॾाढो सुठो कमु कयो आहे। ऐं मुंहिंजी दुआ आहे त आईंदा बि इहे अहिड़ा प्रोग्राम यूथ ऑर्गेनाइज़ेशन जा दोस्त कंदा रहंदा ऐं असांजो उन्हनि सां सहकार रहंदो। मां चाहियां पियो त मां कुर्बान ते ॿुधण जे लाइ आयो हुयुमि ऐं ॿुधणु चाहियां थो। इनशाला काफ़ी दोस्त इन ते वधीक ॿुधाईंदा। मुख़्तसिर हूअं त घणो ॻाल्हाए सघिजे थो कुर्बान ते। सभिनी जी महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़।